फरमान कोसे सां मूंखे धमकियूं ॾिए थो। मुंहिंजो मसइलो आहे शकूर कोसे सां, पोइ तूं 3-4 लख वठी असांखे मारण जी धमकियूं ॾिए थो, तव्हांखे ॿधाईंदुमि, फ़रियाद कराईंदुमि, हीअं हूअं धमकियूं। असां कोसा दादा जो नालो बदनाम कयूं वेठो आहे, चयो मां कोसा दादा जो माण्हू आहे। नूर मोहम्मद नालो आहे, मुंहिंजे पीउ जो नालो आहे फरमान कोसो। फरमान नूर मोहम्मद लधाणी असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, शकूर खां पैसा वठी। असां वॾे वॾे अमीरनि तक विया आहियूं, असांखे कोई अञा तक कोई ॻाल्हि न थियो आहे। नूर मोहम्मद जखराणी थी वियो सिया छा नालो खणी आऊं, निसार खान खोसे तक दां खणी आऊं, ज़ुबैर खान जखराणी तक दां खणी आऊं। अञा तक असांखे कोई अञा तक वाद न मिलियो आहे। इतला असांखे इतला कयूं था क़ौम खोसे खे वॾेरनि तक दां वञो। असांखे एफ.आई.आर. सुभाणे असांखे मारण जी धमकियूं ॾिए थो। असांखे सुभाणे कुझु बि थियो उनजो ज़िमेदार फरमान लधाणी, नूर मोहम्मद लधाणी, शकूर खोसो इनजो ज़िमेदार आहे। फरमान खोसो असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिंमें हुनजो सौट आहे नूर मोहम्मद हाजी सलीम ख़ान जो पुटु आहे, ॿुधी। ऐं अब्दुल शकूर सां असांजो जहिड़ो आहे, असुल अब्दुल शकूर खोसो उॿाड़े में वेठल आहे, असांजो जहिड़ो आहे उन सां। पर असां क़ौम पंहिंजे पूरे खे दांह बि ॾिनो आहे, इम्तियाज़ ख़ान खे बि दांह ॾिनो आहे, रहीमबख्श ख़ान खोसे खे दांह ॾिनो आहे। हिन टाइम असां सदर खोसे खे बि अपील कयूं था, रहीमबख्श खे बि कयूं था, इम्तियाज़ ख़ान खे बि कयूं था, जेके बि असांजा सरदार आहिनि, मोतबर आहिनि, सभु खे असां अर्ज़ु कयूं था। असां सां न जे वरी धमकियूं बि ॾिए थो त तव्हांखे ॿधाईंदुमि या माराईंदुमि। मुंहिंजो अॻु में बि हिकिड़ो भाउ मारिजी वियो आहे, ॿुधी, जंहिंमें मुंहिंजो केस कराची में डिफेंस में थियल आहे, ॿुधी। पर मां नालेवार न करायो हो, छो जो इन जे करे न करायो हुअमि त मूंखे कहिड़ो ख़बर कराची जो शहर आहे, मथां केरु मारियो आहे, सुभाणे ॻिची में मुंहिंजे में इहो फिल्म न पवे जो मां नाहक कंहिंसां कयां। अॼु मूंसां नाहक थिए थो पियो, जे उन ॾींहंनि में मां हिननि खे कुचुरे जो गोरी ॾेई छॾियां हा त अॼु मूंसां इहे उथी करे साम्हूं न थियनि हा। मुतालबो इहो आहे जो फरमान खोसो असांखे मुंहुं ॾिए पंहिंजे इम्तियाज़ ख़ान वटि अची, ॿुधी, असां मुंहुं वठण जे लाइ तयारु हुउसि। असांजो कहिड़ो असां फरमान खे ॾुखायो आहे जो अब्दुल शकूर खां पैसा वठी करे असांखे मिसाल धमकियूं ॾिए थो पियो। असांखे साईं घणो हाणे त मां महीनो खनि कंदकोट में आहे, राति जो 12:15 बजे माॾे फ़ोन कयईं, फ़ोन ते चयईं त जेकॾहिं तूं अब्दुल शकूर जो पीछो कयो आहे त तोखे माराईंदुमि या तोखे ॿधाईंदुमि। साईं हाणे पुॻुमि त हाणे कल्ह राति असां ग़रीब हूं साईं, असां थाणे वारा त घुरदा पैसा, असां राति जो कमाईंदा आहियूं, ॾींहं जो खाईंदा आहियूं, या ॾींहं जो कमाईंदा आहियूं त राति जो खाईंदा आहियूं। असां वटि एतिरो पैसो त कोन्हे सर।